नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कंदासीं हिंगोरजा खां। हिंगोरजा पुलिस अमन बहाल करण में नाकाम। चोरी रोज़ जो मामूल बणियल। गुज़िरियल राति ॻोठ कोड़ल खान जोगी मां नामालूम चोर ट्रांसफार्मर लाइ क़ीमती सामान कढी विया। रहवासियुनि जो एहतिजाज। रिपोर्ट मूजिबि हिंगोरजा पुलिस SHO अमीर अली चांग अमन बहाल करण में मुकमिल तौर नाकाम। गुज़िरियल राति हिंगोरजा थाणे जी हद पुलिस पिकड़ भरिसां ॻोठ कोड़ल जोगी मां नामालूम चोर ॻोठ जो ट्रांसफार्मर लाइ क़ीमती सामान चोरी करे आसानी सां फ़रार थी विया। जॾहिं त सरकारी ट्यूबवेल E68 जूं तारूं कटे ट्रांसफार्मर चोरी करण जी कोशिशि कई ऐं साॻी राति में नेशनल हाईवे भरिसां क़ाइमु 2 होटलुनि जा दरवाज़ा टोड़े सामान चोरी करे विया। रहवासियुनि जो एहतिजाज। हुन मौक़े ते रहवासियुनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हिक ई राति में चोरी जूं 3 वारदातूं थियूं आहिनि। हिंगोरजा जो अमन दाह ते लॻल आहे। हुननि SSP खैरपुर DIG सखर ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कंदे घुर कई त हिंगोरजा SHO ऐं नाअहल पुलिस एहलकारनि खे हटाए हिंगोरजा में को ईमानदार पुलिस अमलो मुक़ररु कयो वञे त जीअं हिंगोरजा जो अवाम सुख जो साहु खणी सघे ऐं अमन बहाल रही सघे।